अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल ग़ुलाम सिंह ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी मालूमात तव्हां सां शेयर कंदा हलूं। छा ग़ुलाम सिंह ड्रामो ख़तमु थियण वारो आहे या अञा क़िस्तां अथसि? जे अथसि त केतिरियूं अथसि? दोस्तो बस तमामु जल्द हाणे ख़तमु थी वेंदो। वधि में वधि हिन ड्रामे जा 3 स्पेल आहिनि। 3 स्पेल खां वधीक ग़ुलाम सिंह ड्रामो मौजूदु नाहे ऐं 50 खां पोइ तमामु जल्द ही ड्रामो ख़तमु थी वेंदो। ऐं हीउ ड्रामो जेको आहे थी सघे थो 50 ताईं एंड करनि या 50 खां 51 या मतिलबु 60 65 75 ताईं एपिसोड हूंदा आहिनि 3 स्पेल जा। हिते इन खे पूरो कंदा ऐं ग़ुलाम सिंह ड्रामो पोइ एंड थी वेंदो। ऐं ग़ुलाम सिंह ड्रामे जी व्यूअरशिप त सुठी आहे तमामु, विच में थोरी घटिजी वई। हाणे वरी जॾहिं पोइ क़िस्त में ग़ुलाम सिंह आयो पाण 48 एपिसोड में, त जंहिंमें सैयद साईं निसार शाह खे बि ॾेखारियो वियो, उहा क़िस्त सुठा व्यूज़ खणी वई। जंहिंमें इहे मेन अदाकार न हूंदा आहिनि त उहो व्यूज़ घटि ईंदा आहिनि। थी सघे थो मतां अॻिते हलाइनि इन्हनि जे अदाकारनि जे हिसाब सां, थी सघे थो न बि हलाइनि। बहरहाल 3 स्पेल ताईं खुटाईंदा इन खे ऐं ड्रामो पोइ ग़ुलाम सिंह एंड थी वेंदो। दोस्तो जेको आहे जेका बि अपडेट ॾींदा आहियूं तव्हां शेयर लाइक सब्सक्राइब ज़रूरु कंदा कयो ऐं जीअं ॿियनि खे बि ख़बर पवे अपडेट जी, उन्हनि ॾे बि शेयर कंदा कयो। असांखे ॾींदा इजाज़त, सब्सक्राइब ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।